सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। उन्हीं वक्त आम जीवन में सारे संदास है असो अहंकार, असजी वडाई, असजा विचार ए अहंकार में भी असा एतरा तो भरियल होंदा है जो पंहिंजी ग़लतियुनि ऐं ख़ामियुनि खे बि सही सम्झंदा आहिनि। कुछ गलत कम कंदासीं, गलत हलंदासीं, गलत ॻाल्हाईंदासीं, गलत खाईंदा पींदासीं, गलत तौर तरीक़ा अपनाईंदासीं, उनखे बि अहंकार में भरिजी करे पंहिंजो पाण खे सही साबित करण जी कोशिश कंदासीं। अञा जेकॾहिं कोई चङो हूंदो तो थी सके तो कॾहिं उनजी इज़त खे बि उछालींदा हूंदासीं, अञा उनखे बि घटि सम्झंदा हूंदासीं। अञा चङाई जी जगह ते पंहिंजी ख़राबियुनि खे वधीक अहमियत ॾींदा हूंदासीं। चवंदा हूंदासीं फलाणो चङो थियो, छा कयईं, बहितरी कयईं, छा कयईं, केतिरो भोॻींदो पिया, छा कयो अथई। अञा कई चङाइनि खे बि असां उछालींदा आहियूं, छाकाणि त असां ॾंढे समान हूंदा आहियूं। अहंकार असांखो सभु कुझु कराए छॾींदो आहे। अहंकार असांखो सभु ग़लतियूं, ख़ामियूं, ख़राबियूं सभु कराईंदो आहे। छाकाणि त अहंकार अचण खां बाद असां माण्हू खे माण्हू बि न कीड़ो मकोड़ो सम्झंदा आहियूं। अहंकार अचण खां बाद असांखे कंहिंजे लाइ इज़त मान शान रहंदो ई न आहे, सभु कुझु पंहिंजो पाण खे सम्झंदा आहियूं। अहंकार अचण खां बाद असां कुझु बि करे गुज़रंदा आहियूं। तंहिंजे करे असां ॿाहिरि हुजूं तोणे अंदर हुजूं, ॿिन्ही हालतुनि में असां अहंकार में भरियल हूंदा आहियूं ऐं अहंकार जे करे विषय, वासनाऊं, मनमानी, हर चीज जो भाव असांजे अंदर भरियल हूंदो आहे। ऐं इन करे असांजे जीवन में सदाई टेंशन, तनाव, छाकाणि जॾहिं उन सचे साईं जो दर्शन कंदा आहियूं त पोइ उनजा गुण, उनजूं चङाइयूं, उनजूं रहमतूं, उनजूं आसीसाऊं, उनजो आशीर्वाद, उनजो वैभव, उनजी शक्ति, उनजी रहमत सभु असांजे साम्हूं ईंदी आहे। ऐं जॾहिं उहो सभु कुझु असांजे साम्हूं ईंदो आहे त पोइ उनजे अॻियां असां कुझु बि न लॻाईंदा आहियूं। असां पंहिंजो पाण खे कुझु बि न सम्झंदा आहियूं, छाकाणि सभु कुझु असांखे अहंकार हूंदो आहे त असां एतिरा मथे हुजूं, कुझु कयूं, पंहिंजो पाण खे कुझु बि बणाईंदा आहियूं। पर जॾहिं असांखे अहंकार हूंदो आहे त असांखे शायदि निफ़रत खां सवाइ कुझु बि कोन्हे मिलंदो। हर माण्हू ॿाहिरि जेको बि कुझु चवे, जीअं बि असां सां हले, हार पाए, पर हरू भरू अंदर में चङो कोई कोन सम्झंदो, अंदर में इज़त कोन हूंदी। इन करे अहंकार हो तो रावण के एतिरो वैभव, एतिरो सभु कुझु हुयो, शक्ति सभु कुझु हुयो, लेकिन कोई चङी नज़र सां थोरे ॾिसंदो। ऐं उन अहंकार जे करे उहो ग़लति त ग़लति कंदो। साॻे नमूने जॾहिं ग़लति कंदासीं, पंहिंजो पाण खे रावण बि सही सम्झंदो, असां बि सही सम्झंदा, ऐं पर उहा इज़त न पाईंदा। तंहिंजे करे असांखे अहंकार जे करे जीरे दिलि मंझि इज़त न मिलंदी आहे। पर जॾहिं उन सचे साईं जे दामन में ईंदा आहियूं, उन्हनि संतनि, महात्माउनि, देवनि, अवतारनि जी शरण में ईंदा आहियूं त पोइ ॾिसंदा आहियूं उन्हनि खे कई साल, समय हज़ारे साल थी विया, कंहिंजो पतो बि कोन्हे।
लेकिन अज भी उनकी एतरी उज़त होंगी है जो उनकी मूरत मथे रखी होंगी असां सब हेठि वेठा आहियूं इनखां मथे ॿियो छा हूंदा तंहिंजे करे असां जेको पंहिंजी इज़त पाण कंदा आहियूं पंहिंजी इज़त पाण चाहींदा आहियूं असां उहो अहंकार न वठी सघंदा आहियूं पर उनजी इज़त पंहिंजो पाण थियण लॻंदी आहे छाकाणि उहे अहंकार के साम्हूं कोन रखंदा वॾाई खे कोन रखंदा ऐं असांजे अंदर में अहंकार जे करे जेका गिलाज़त भरियल हूंदी आहे जेको सार जलन क्रोध सभु भरियल हूंदो आहे उहो असांजे अंदर खे बि ओतिरो ई ख़राबु कंदो आहे तंहिंजे करे असांजे बि अंदर में साड़ हूंदो आहे ॿियनि जे लाइ ऐं ॿियनि खे बि असांजे लाइ साड़ हूंदो आहे ॿई ॻाल्हियूं हूंदियूं आहे पर जॾहिं उन सचे साईं जे साम्हूं ईंदा त पोइ उन्ही खे बि असांजे लाइ प्यारु हूंदो आहे जेको चवंदा आहियूं उन वक़्तु आशीर्वाद मिलंदी आहे कमु थींदो आहे ऐं असांखे बि एतिरो प्यारु जाॻंदो आहे जो उन खां सवाइ ॿियो कुझु ॾिसण में ई न ईंदो आहे त सभु कुझु उहो आहे सभु कुझु